अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सीरियल पापनगर ड्रामे में चाचा दिनो चारेस बालाजी खान शेर दिल जे मथा हमलो करे शेर दिल खे माराए छॾींदो। छा शेर दिल हाणे मल्हार ऐं रोशन खे आज़ाद कराईंदो? छा राबेल हाणे मल्हार सां शादी करण में इनकार करे छॾींदो? तो दोस्तों तव्हांखे सॼी कहाणी ई अपडेट ईंदी नंढड़ी ऐं छोटड़ी वीडियो में ॾियण वारा आहियूं। दोस्तों वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा थी सघे मुंहिंजे यूट्यूब चैनल आमिर जमाली खे लाज़मी सब्सक्राइब कंदा। दोस्तों सब्सक्राइब करण सां को अवञ बैलेंस न करंदो, काफ़ी असांजो सलाह थींदी ऐं तव्हांखे बि वधीक वीडियो ॾिसण वटां मिलंदा। दोस्तों अवञ टाइम वेस्ट कोन करे हलो था पंहिंजी कहाणी ई अपडेट जी तरफ़। दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो रेस बालाजी खान मुंशी ऐं पंहिंजे माण्हुनि खे फुल ऑर्डर ॾेई छॾींदो त तव्हांखां जेतिरो जल्द थी सघे तव्हांजे अॻियां हाणे कोई बि अचे, चाहे शेर दिल हुजे, चाहे मिठर खान हुजे, चाहे वरेल खान हुजे, चाहे शाहनिवाज हुजे, चाहे राणी ऐं मिंठार हुजनि, मतिलबु त तव्हां इन सभिनीनि खे घुमाए पोइ मूंखे इहा ख़ुशख़बरी ॿुधाइजो। तव्हांजे अॻियां जेको बि अचे उन्हनि खे तव्हां घुमाए ऐं लेटाए छॾिजो। मुंशी चवंदो त हा रेस बालाजी खान बसि तूं परेशान न थी, अगरि जेकर इहा असांजे साम्हूं अची आहे त पोइ असां इन्हनि खे लेटाए तव्हांजी दिलि ख़ुशि कंदासीं, पोइ तमामु जल्द तव्हांखे इहा ख़ुशख़बरी ॿुधाए ऐं तव्हांजी दिलि ठारींदासीं। ऐं ॿियो ॻाल्हि दोस्तों हाणे तव्हां ॾिसो त शेर दिल जेको आहे उहो पंहिंजे माण्हुनि खे साफ़ साफ़ चई छॾियो त मां रुॻो हाणे हिकु चकर मल्हार ऐं रोशन खे आज़ाद कराए वठां, उन खां बाद रेस बालाजी खान मथां हमलो करे ऐं रेस बालाजी खान खे मारे पंहिंजा सभु हिसाब किताब पूरा कंदुसि ऐं उनखे पंहिंजे अंजाम ताईं पहुचाए उनखे मारे छॾींदुसि। ऐं ॿियो ॻाल्हि दोस्तों हाणे तव्हां ॾिसो त राबेल जेको आहे पंहिंजे माउ पीउ खे साफ़ साफ़ चई छॾियो त मुंहिंजी हाणे शादी खां शौक़ु भॼी पई आहे, न ई मां हाणे मल्हार सां शादी कंदुसि, न ई मां हाणे मल्हार खे पंहिंजो बणाईंदुसि। बहरहाल उन सां दिलि ज़रूरु हूंदी, उनखे पंहिंजो हाणे न बणाईंदुसि, छोजो मासी मूं ते हाणे ताना ऐं मेणा थी ॾे। अगरि जेकर मासी जा ताना मेणा ख़तम थी विया त पोइ थी सघे त मां मल्हार सां शादी करे सघां, बाक़ी हूअं मां कॾहिं बि मल्हार सां शादी न कंदुसि। ऐं ॿियो ॻाल्हि दोस्तों हाणे तव्हां ॾिसो त शाहनिवाज जेको आहे वरेल खान खे साफ़ साफ़ चई छॾींदो त तोखां जल्दी जेतिरो थी सघे तूं मल्हार ऐं रोशन खे आज़ाद करा पुलिस जे चंबे मां। अगरि जेकर तूं उन्हनि खे आज़ाद करण में कामयाब थी वञे त पोइ तूं बरोबरि शेर दिल जो भरोसो हासिल करे वठंदे ऐं शेर दिल खे पंहिंजे गले सां लॻाए ऐं रेस बालाजी खान खे मारे सघंदे। वरेल खान चवंदो त हा शाहनिवाज मां ईअं ई कंदुसि, हर हाल में मल्हार ऐं रोशन खे ज़रूरु आज़ाद कराईंदुसि। दोस्तों उमीद है कहाणी आई खे बसि असांखे ॾींदा हाणे इजाज़त, वरी तव्हां सां मिलंदासीं के नई वीडियो में। ख़ुदा हाफ़िज़।